नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी। 5 अहम मालूमाती सुवाल आहिनि, यकीनन अहम सुवालात आहिनि जेकॾहिं असां तव्हां इन्हनि खे गौर सां ॿुधंदासीं त असां तव्हांजी इल्म में इज़ाफ़ो थींदो। यकीनन अहिड़ियूं ॻाल्हियूं असांखे ज़हन में रखणु घुरिजनि ऐं असां मुस्लमाननि खे इन ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ थियणु घुरिजे। प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 1 आहे त हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जा घणा साहिबज़ादा हुआ? त इन जो जवाबु आहे त हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जा 13 साहिबज़ादा हुआ। सुवाल नंबर 2 आहे त उहो कहिड़ो शख़्स आहे जेको वफ़ात करण खां 4000 साल बाद वरी ज़िंदा थियो? इन जो जवाबु आहे त साम बिन नूह, जेको 4000 साल वफ़ात करण खां बाद वरी ज़िंदा थियो। वफ़ात करे वियो, वरी 4000 साल खां बाद दोबारा ज़िंदा थियो। सुवाल नंबर 3 आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मुल्क शाम जी तरफ़ जेको ॿियो सफ़र फ़रमायो, उन वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी उम्र मुबारक केतिरी हुई? इन जो जवाबु आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन मुल्क शाम जो ॿियो सफ़र फ़रमायो त उन वक़्तु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी उम्र 25 साल हुई। ऐं सुवाल नंबर 4 आहे त जॾहिं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान आंदो, यानी जॾहिं इस्लाम में दाख़िल थिया, त उन वक़्तु सैयदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उम्र केतिरी हुई? त इन जो जवाबु आहे त जॾहिं हज़रत सैयदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन इस्लाम क़बूल कयो, जॾहिं मुसलमान थिया, त उन वक़्तु सैयदना फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उम्र 26 साल हुई। सुवाल नंबर 5 आहे त मस्जिद नबवी जे लाइ जेका ज़मीन ख़रीद कई हुई, उहा केतिरे में ख़रीद कई हुई? उन जो जवाबु आहे त मस्जिद नबवी जे लाइ जेका ज़मीन ख़रीद कई हुई, सा 10 दीनार में ख़रीद कई हुई। त प्यारा दोस्तों, ही 5 अहम मालूमाती सुवाल हुआ ऐं उन्हनि जा जवाबात मूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कया। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।